सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। बोलिए श्याम सुंदर भगवान की जय। बोलो ग्यारस माता की जय। एकादशी विर्त जो फल हर महीने में 2 ग्यारसियूं ईंदियूं आहिनि। असांजे ऋषियुनि इन्हनि ॿिन्ही ॾींहंनि में अन्न खे छॾे फल आहार करण जो ॾाढो चङो नियम ठाहियो आहे। उन्हनि जो ख़ासि उपदेश इहो हो त पेट में जो रोज़ अन्न वञे थो, जठरा अग्नि जेका उन्हनि खे पचाए थी, तंहिंखे कुझु आराम ज़रूर मिलणु घुरिजे। इन्हीअ लाइ असांजे महात्माउनि हर महीने में 2 भेरा ग्यारस जो विर्त रखी भोजन बंदि निराहार जो नियम मुक़ररु कयो, जंहिं करे शरीर सदाई तंदुरुस्त ऐं निरोग चङो भलो रहे थो। भगवान श्री कृष्ण पंहिंजे पवित्र मुखारविंद सां ही वचन चया आहिनि त विर्त रखण सां मन जो मैल दूर थिए थो ऐं जन्म जन्म जा कयल पाप ईअं भस्म थी वञनि था जीअं बाहि में काठियूं जली भस्म थी वेंदियूं आहिनि। न रुगो एतिरो पर ईश्वर जो साक्षात दर्शन बि थिए थो। विर्त रखण जी विधि। विर्त रखण वारे खे घुर्जे त सुबुह सवेर उथी ॾंदण ऐं सनानु पाणी करे श्री विष्णु भगवान जो पूजन करे तिलक चाढ़े तुलसीअ जी माला गिचीअ में पाए अगरबत्ती या ॿी का सुगंधित धूप जलाए दीपक ॿारे भोग लॻाए तंहिंखां पोइ भॼन भाव सां हरि कीर्तन ऐं भगवान जी आरती करे सॼो ॾींहुं मन खे एकागर रखी कथा वार्ता में वक़्तु गुज़ारे। अधर्मी पाखंडी कुपात्र नास्तिक ऐं निंधणकनि नीचनि जो भुली बि संग न कजे। शांतीअ में रहिजे, पर जेकॾहिं ज़रूरी कार्जवश लाचार वञणो या ॻाल्हाइणो पवे त सुबुह सवेर सिज देवता जो दर्शन करे छॾिजे। रात बिरात थिए त हरिअ जा गुणानुवाद ॻाइजनि, जागरण कजे। उन्हनि जो बि वॾो महात्म आहे। 12 ॾींहं उथी नितनेम करण खां पोइ हिकु वेद पाठीअ खे खाराइजे या अतिथीअ खे भोजन कराइजे। कुझु सीधो सामान दान करे पोइ विर्त छोड़णु घुरिजे। जेको मनुष्य अहिड़ीअ तरह करे थो तंहिंखे यज्ञ जहिड़ो फल मिले थो। जेको मनुष्य फल आहार करे थो तंहिंखे विर्त जो फल मिले थो। 11 ॾींहं जेको बि दान कजे सो हमेशह सुपात्र ब्राह्मण ऐं घुर्ज वारे खे ॾियणु घुरिजे, छो त सुपात्र ब्राह्मण खे दान ॾियण करे मन घुरियो फल प्राप्त थींदो आहे। दान कंदड़ हिन लोक तोड़े परलोक में आनंद भोगींदा आहिनि। तंहिं करे दान ज़रूर करणु घुरिजे। कुपात्र खे दान ॾियणु ॼण त कलर ते ॿिज छटणु आहे। तंहिं करे सोचे समझी दान कजे। फल आहार करण महिल कूंडो भरे खाइजे, इहो वाजिब नाहे।
तमामु थोरो फल आहार कजे। न को पेड़ा बर्फियूं बादामियूं रेवड़ियूं किशमिश ड्राखा आदिक गरा खाधा खाई पेट नक ताईं पूर करे पोइ बि चवे थो त भाई मूं अॼु विर्त रखियो आहे। जेसी ताईं पंहिंजे ऋषियुनि मुनियुनि जे रीत मूजिबि आचार वहिंवार न कबो तेसी ताईं असांजो देश उन्नतीअ जे ॾाके ते चढ़ी न सघंदो। तंहिं करे भारत जे हर हिकु नर नारीअ खे इहो 11 जो विर्त श्रद्धा ऐं प्रेम पूर्वक रखी सुर्ग ॾांहुं वञण जो पहिरियों ॾाको ज़रूरु ठाहिणु खपे। 11 जो असुलु मतिलबु आहे 5 ज्ञान इंद्रियूं ऐं 5 कर्म इंद्रियूं उन्हनि खे पंहिंजे वस में रखणु। मन ॾाढो चंचल आहे, उन्हीअ खे वस करणु का सवली ॻाल्हि नाहे। 11 विर्त रखण करे मन पवित्र थिए थो, मनुष्य जा ख़्याल सुधरनि था ऐं इंद्रियूं शुद्ध थियनि थियूं। धर्मात्मा मनुष्य खे घुर्जे त कृष्ण पक्ष ऐं शुक्ल पक्ष जे ॿिन्ही 11 में भेद भावना न रखे। अचो त हाणे 11 जी कथा ॿुधूं। पाप मोचनी 11 श्री पद्म पुराण जे उत्तराखंड सुफ़े 658 में युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण जन खां पुछनि था त हे मधुसूदन, हाणे कृपा करे ॿुधायो त चेत्र महीने जे कृष्ण पक्ष में कहिड़ी 11 थींदी आहे। योगेश्वर भगवान श्री कृष्ण चवण लगा त हे युधिष्ठिर, हीअ 11 चेत्र महीने जे कृष्ण पक्ष जी एकादशी तिथीअ ते थींदी आहे, जेका सभिनी पापनि खे नाश करण वारी पाप मोचनी 11 नाले सां मशहूर आहे। हीअ 11 प्रेत जूणीअ खां छुटाइण वारी आहे ऐं सभिनी पापनि खे नाश करण वारी आहे। हीअ 11 चेत्र महीने जे कृष्ण पक्ष जी एकादशी तिथीअ ते थींदी आहे। सच्चीअ श्रद्धा सां हिन विर्त रखण करे मन पवित्र थिए थो ऐं परमात्मा जी प्राप्ति थिए थी। हिन 11 में दान करण करे मनुष्य वैकुंठ जे विमाननि ते चढ़ी सिधो सुर्ग लोक ॾांहुं वञे थो, जंहिंजी कथा हिन तरह आहे। चैत्रथ नाले हिकिड़ो शोभनीक वन हो, जंहिंमें बेशुमार गंधर्व ऐं अप्सराऊं रहंदियूं हुयूं। सॼो वन गुलनि फुलनि जे गुलज़ारीअ सां सुहंदो हो, जंहिंमें घणेई ऋषि मुनि तपस्या कंदा हुआ। उते मेधावी ऋषिअ नाले हिकिड़ो मुनीश्वर रहंदो हो। उन्हीअ मुनीश्वर जे तप में विघ्न विझण लाइ ऐं उन्हीअ खे पाण ते मोहित करण लाइ मंडू घोष नाले हिकु सुंदर अप्सरा उन्हीअ जे कुटिया जे ॿाहिरां अची नाच गानो करण लॻी। कामदेव बि ऋषिअ जे तपस्या में अची विघ्न विझण लॻो। नेठ मेधावी मुनि कामदेव जे वस थी उन्हीअ अप्सरा ते मोहिजी पियो। भगवान जो भजन सफ़ा विसरी वयसि ऐं उन अप्सरा सां काम क्रीड़ा करण में लॻी वियो। हिकिड़े ॾींहुं दिलि में ख़्यालु आयुसि त हाय, मूं ही छा कयो? हीरनि जवाहरनि खां बि क़ीमती मनुष्य जनम ईअं ई वैरत विञाए छॾियो। मुंहिंजी सॼी उमिरि जी तपस्या इन चंडालिण अप्सरा हिकु खिन में बर्बाद करे छॾी। बसि जॾहिं ऋषिअ खे दिलि में इहो वीचार आयो, तॾहिं यकदम अप्सरा खे श्राप ॾिनाई ऐं चयाईंसि त हे चंडालिण, तो मुंहिंजी सॼी उमिरि जी तपस्या बर्बाद कई आहे, तंहिं करे तूं वञी पिशाचण थी। मुनीअ जो इहो श्राप ॿुधी अप्सरा हथ जोड़े वेनती करण लॻी त हे स्वामी, तव्हां श्राप त ॾिनो, पर हाणे मूंखे कृपा करे इन ई श्राप खां छोटकारे जो रस्तो ॿुधायो। मेधावी ऋषि चवण लॻो त हे अप्सरा, हाणे तूं हिन चेत्र महीने जे कृष्ण पक्ष जी पाप मोचनी 11 जो विर्त रख त तुंहिंजी पिशाच जूण छुटी वञे। मां बि इन्हीअ फलदायक 11 जो विर्त रखां थो। हीउ विर्त सभिनी पापनि खे नाश करण वारो आहे। पोइ मुनीअ बि पाप मोचनी 11 जो विर्त रखियो ऐं उन अप्सरा शुद्ध हृदय ऐं शुद्ध भावना सां विर्त रखियो, जंहिं करे उन्हीअ जा सभु पाप नाश थी विया। ऋषि मेधावी इन 11 जे पुण्य जे प्रताप करे उत्तम गतिअ खे प्राप्त थियो ऐं अप्सरा बि वैकुंठ धाम वञी वसायो। जेको मनुष्य
हिन पाप मोचनी ग्यारस जो विर्त सच्चीअ भावना सां रखंदो, परमात्मा तंहिंजा सभु कार्ज पूरा कंदो। उहो वॾे कुटुंब वारो, पुटनि पोटनि वारो, दुनिया दौलत वारो थींदो। उन्हीअ वटि सुर्ग जा विमान ईंदा, तंहिंजो वैकुंठ में वासो थींदो। बोलो श्री ग्यारस माता की जय, श्याम सुंदर भगवान की जय। अचो त हाणे मिली करे आरती कयूं। ओम जय ग्यारस माता, मैया जय ग्यारस माता। जेको तुझो विरत रखे थो, जेको तुझो विरत रखे थो, फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता। श्रद्धा रखी जो तोखे मनाए, प्रसन्न थिए दाता, मैया प्रसन्न थिए दाता। तन मन जा दुख दूर करे सब, तन मन जा दुख दूर करे सब, चित चरणन लाता। ओम जय ग्यारस माता। पर उपकारी सदा प्यारी, गुण वेदन गाता, मैया गुण वेदन गाता। कृपा करे तू भगतन साथी, कृपा करे तू भगतन साथी, पंहिंजा गंढी नाता। ओम जय ग्यारस माता। जहे जहे तुझी ओटवतिया, मेटी जम खाता, मैया मेटी जम खाता। लोक तोड़े पर लोक बिन्ही में, लोक तोड़े पर लोक बिन्ही में, तू विधाता। ओम जय ग्यारस माता। कथा बुद्धि जो ध्यान धरे तो, वने रंग राता, मैया वने रंग राता। दासु दासी शरण में आयो, दासु दासी शरण में आयो, सफल कजाए यात्रा। ओम जय ग्यारस माता। ओम जय ग्यारस माता, मैया जय ग्यारस माता। जेको तुझो विरत रखे तो, जेको तुझो विरत रखे तो, फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता। बोलो श्री ग्यारस माता की जय, श्याम सुंदर भगवान की जय। परिकल्पना ऐं तैयार कंदड़ साईं मुरलीधर उदासी, रायपुर छत्तीसगढ़। स्वर ऐं संगीत साईं गुरमुखदास, सिंधु वाणी स्टूडियो, इंदौर, मध्य प्रदेश।